हुई तो यही है आरज़ू के तालीम कुरान आम हो जाए, हर परचम से बाला परचमे इस्लाम हो जाए। इन इरादे सा इन तलब सा हजरत मफ्तू मोहम्मद अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैह हर गोठ में भी दहा, हर इलाके में भी दहा, हिकड़े प्यारे पान के इलाके का गुजरी रहा हा, पंहिंजे घोड़े जे मथा सवार हा, फकीर बे साईं का गड हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकड़े गोठ जे पासे मां जो साईं गुजरिया, उते कख विछाया पिया हा, पराण विछायो पियो हुयो। साईं अल्लाहु अकबर चई पंहिंजे घोड़े तां हेठ लही पिया, उन कखन के उन गाह के हेठ मथे करण लगा, जिया का विञायल शय तलाश कबिया, गुमशुदा शय गोल बिया, या उन गाह में का चीज गोले रहा हा। मुरीद साईं जो हो, अकीदत मंद साईं जो हो, अर्ज कर लगो मुझा कामिल पीर हिते छा तलाश करे रहा आयो, छा गोले रहा आयो। पान फरमा लगा रात हिन जगह ते मुझे मदीने वाले पीर जो मिलाद छो, अल्लाह जे हबीब करीम जो उर्स मुबारक छो, मां गोले रहो आया मन रात वाले लंगर शरीफ जे, लंगर शरीफ जो को चावर मुखे मिले, मां वो चावर खाइण चाया छो। और मैं रात हिते मिलाद छो, उन लंगर जे चावर जी मां तलाश पियो करियां, ॻोल्हा पियो करियां। फकीर अर्ज़ कयो मुंहिंजा साईं बाराड़ी जो इलाइक़ो आहे, हिते जानवर फिरिया हूंदा, कुता आया हूंदा, माण्हुनि पेर ॾिना हूंदा, क़िबला ॻोठ पासे में आ, हलूं था पाण खे मानी मिलंदी, पाणी मिलंदो, अवां उते हले आराम फरमायो। हज़रत मख़्तूम अब्दुल्ला हुज़ूर फरमा लगा फकीरो मुके मानी जे तलब काने का, मुके पानी जी जरूरत काने का, मुके आराम जी जरूरत काने का, क़िबला पोहियो रात वारा चावर छोटा गोलो। मान फरमा लगा मां रात वारे उर्स जे लंगर जो चावर इने जेला खाइण चाया छो, जो रात हिन उर्स मुबारक में मुझो महबूब मोहम्मद करीम आयल हो। फरमा लगा रात हिन उर्स में मुझो हबीब करीम आयो। फकीर जो क़िबला तोखे के बुधायो, तो महबूब आयो पाण फरमायो मुखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशबू अची रही है, मुझे महबूब जी खुशबू अची रही है। मुझा दोस्तों यो तुझे मुझे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो खासो हो, जो अल्लाह जा महबूब जे गली मां गुजरंदा हा। हजरत सैयदना अमीर उमर तो फरमाए त 3 ॾींहं खां बाद भी उन गली मां रसूलुल्लाह जी खुशबू ईंदी। 3 ॾींहं खां बाद तॾहिं चइबो आहे जितां जितां सरदार ओ खबारे हलंदो, जितां जितां सरदार खबारे हलंदो, जण खचूरीअ जाके मनहारे हलंदो, जण खचूरीअ जाके मनहारे हलंदो, जितां जितां सरदार जिन कया दीदार खुश थी विया बीमार, जिन कया दीदार खुश थी विया बीमार, दिल गिरन जी उते ही दिल ठारे हलंदो, दिल गिरन जी उते ही दिल ठारे हलंदो, जितां जितां सरदार तोरे हुया हैवान ओ दिनी पुठी के कान तोरे हुया हैवान
दिने पुठी के कान जॾे ताई हलीमा जो धन चारे हलंदो जॾे ताई हलीमा जो धन चारे हलंदो जिता जिता सरदार पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब जो जे गली मां गुजर थी तो हो टुंडियन का बाद उन गली मां खुशबू मुझे महबूब जे जिस्म मुबारक में इतनी तो खुशबू हुंदी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो मुबारक मदीने पाक जो औरतों खुशबू जिला जमा करी हज़रत अनस बिन मालिक जी वालिदा सैयदा उम्मे सुलैम रज़ियल्लाहु ताला अन्हा गर्मी जे टाइम में मुझे महबूब जी पेशानी ताईं पगर साफ करे पान आराम कंदा हा पसीनो मुबारक साफ करे बोतल में जमा कंदी मुझा महबूब फरमाइंदा सुजा उम्मे सुलैम छापी करी अर्ज कंदी सोना तो जो पसीनो जमा करे असा खुशबू जे ला इस्तेमाल करियो मदीने पाक में एकड़ो रवाज अची निकतो रवाज कड़ो हो तो जे भी छोकरे जी का शादी थींदी है उनके मांगे का मांगी खुशबू लगाईंदा है यो रवाज आस्ते आस्ते लाज़िम थियण लगो पो जे भी न्याणी जे शादी में उन जा माइट जे करे उनके हल्की खुशबू लगाईंदा हा तो औरत उनके ताना दींदी बिना ये केड़ा कंजूस खुशबू भी पाजी थी जेला सुठी न वठी सगया प्यारा मुसलमान भाइरो ये चीज वधी भैया मदीने पाक जे मुज़ाफात में एकड़ो गरीब रहंदो आ न्याणी हुन जे जमान थिया रात जो वक्ता घर वारो ऐं उन जे घर वारे पाण में मशवरो करे रहा हा त न्याणी जवान न्याणी वियारण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक में मना आहे धीअ के परणाए जे शादी कराए जे मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो पर पाण में मशवरो पिया कर हाणे कीअं धीअ जी शादी कजे उन माई जो घर वारो चवण लगो ये हर शय मां करे वेंदस पर खुशबू जो मौका इत्माम कान थींदो खुशबू ॾाढियूं मांगियूं आहिनि का शाम मां घुराणी पवंदी या यमन मां घुराणी पवंदी या मिस्र मां घुराणी पवंदी एतिरो मूं वटि पैसो न आहे मां गरीब आहियां उन जे घर वारे चवण लॻे अरे मुंहिंजा घर वारा तूं ॿियनि शयुनि जो इंतजाम कर तो ते खुशबू जो पार नाहे खुशबू जाना त मां जाना घर वारे पुछो तो किथां का खुशबू आणी दिए माए चवण लगी मां सुबानी वजा थे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वनी अर्ज कंदस मुझो हबीब करीम सखिया मदीने वाले मीर वट खुशबू दे मुझो हबीब मुके कोन मोटाई दो मुके खुशबू जरूर नी दो फरमा लगी त मां वजा थी अल्लाह जो हबीब मुखे घर वारे चयो ठीक आ सुबह जो टाइम चयो आ मुंहिंजा दोस्तों मुंहिंजा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ में हा ये माए अल सुबह मुझे हबीब जे बारगाह में आया अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असा के पंजे धीअ जी शादी करणी आ धीअ परणाणी आहे पर हबीब असा वट ॿियो करण जे लाइ सब कुछ आ पर खुशबू जे ला पैसा न आहिल अतर खरीद करण जे ला कीमत न आहे मदीने वारा मीरा अमा इमाम अल अंबिया आयो अमा वट बादशाहन जा तोहफा अचन था वडन मुशीरन जा तोहफा अमा वट अचन था या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जे कदे खुशबू जो को ज़रूर हुजे त मुखे अता फरमायो मां पंहिंजे धीअ
धीअ खे खुशबू लगाया त मुझे धीअ खे जे साम्हूं शर्मसार न थिए का माए उनखे तानो न दे मुझे मदीने वारे मीर फरमायो माए साबा हींअर खुशबू न आहे हींअर मूं वटि अतर न आहे सुभाणे अचजा पर पान सां गॾु बोतल भी खणी अचजा मां मदीने वारो मीर तोखे खुशबू अता फरमाईंदुस मुझे महबूब फरमाए तो सुभाणे अचजो पान सां गॾु शीशी का बोतल भी खणी अच माई समझो त साईं करीमत का वडो को जार होंदो वडी का बोतल होंदी उन मां मूंखे कढी ॾींदा बे ॾियारे ज़ोर नमाज खां बाद में मुंहिंजा प्यारा मुस्लमान ॿाहिरो माए आया पाण सां गॾु बोतल भी खणी आया मस्जिद नबवी में पहुतिया अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबे सुफा जे चबूतरे में असहाबे सुफा सां कचहरी करे रहिया हा माए साबा उते पहुतिया मुझे हबीब करीम के बोतल पेश कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये मराना बोतल मां खणी आए आया मुके खुशबू अता फरमायो अल्लाह जे महबूब पंहिंजे पेशानी मुबारक ता ये पकड़ मुबारक पसीनो मुबारक साफ करे उन बोतल जे अंदर विझोवा मुझे मदीने वारे मीर फरमायो माई खणी बन तुझे ला मुझो पसीनो मुबारक खुशबू आहे माई साहबा खणी आई घर में रखिया शादी जी तैयारी थिया मुझा प्यारा मुसलमानों शादी उन जी न्याणे जे थिया ओ जडे शादी जो आखिरी रस्मो हलियो जडे खुशबू लगाण जो टाइम आयो तडे अरब जे सरदारन जो मायो बे होयो अरब जे वडेरन जो मायो बे होयो ओए उठी बेठो पार जे चारों तरफ घुमी बेठो विच में पार के प्यारो भयो हाने सब को सोचे पयो ये गरीब आहिल हिन जे घर में त सही माना में राशन भी ना है हिन जो घर भी कमजोर आ हिन केड़ी खुशबू आंदी होंदी केड़ो अतर आंदो होंदो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो आ पोड़ी अम्मा पंहिंजे घर मां वा रखियल बोतल खणी पई अचे बज़ाहिर ॾिसण में बोतल सादिया अरब जे मायन ॾिठिया हिक ॿिए के चवण लॻियो हाणे ही अतर केड़ो कमाल ॾेखारे दो हिन में केड़ी खुशबू होंदे जंहिंजी पैकिंग भी सुठी न आहे उन जे अंदर अतर केड़ो कमाल वारो होंदो पर उहा पोड़ी अम्मा जे वक्त में मुझे मदीने वारे मीर जो पसीनो मुबारक खणी करे पंहिंजे धीअ जे मथां अचे बेचिया उन जो ढक खोलियो आहे मुंहिंजा प्यारा ढक खोले करे मुझे मदीने वारे साईं जे पगर मुबारक मां पसीने मुबारक मां हिकड़ो कतरो पंहिंजे धीअ जे मथे ते किरायो वा अल्लाह जो कसम एड़ी त खुशबू जी लहर उठी आहे ॼण उन घर में वो जन्नत जो दर खुले पियो आहे एड़ी त खुशबू थी जो अरब जो सरदारा ने अरब जो जेके औरतों वॾियूं कीमती नायाब अतर लगाए आई उवे भी ताजुब में पइजी वयो त हिन इहो अतर आंदो किथां वो पुछण लॻो त अतर किथां आंदो अथव माई साहबा वॾे नाज़ सां अंदाज़ सां फरमाइण लॻी इहो अतर के बाज़ार तां मां कोन मिलंदो आहे इहो दरे मुस्तफा तां मिलंदो आहे अजा मजे वाली गाल बुधाए वो उन कुआर के वो अतर जो को लगायो हुयो न मुझा प्यारा उलमा मौजूद नवा तस्दीक कराए सघो था जैसे उहा माई हयात हुई जिंदा हुई उन जे जिस्म में उहा खुशबू होंदी हुई
माई कपड़ा धोवे मथो धोवे गुसल करे खुशबू उन जे जिस्म मां खत्म कान थींदी हुई उन माई में त खुशबू हुई पर उन माई जे पेट मां जेको ॿार पैदा थींदो हो उन ॿार में भी खुशबू हूंदी हुई उन ॿार जो जवान थींदो हो उन जो जेको औलाद थींदो हो उन में भी उहा खुशबू हूंदी हुई उन जो मदीने पाक में हिकड़े साइड ते पाड़ो हो मान उन पाड़े जो नालो खुशबू वारो पाड़ो रखियो हो अब किथां पियो अचे तो ओ खुशबू वाले पाड़े मां पियो अचे खुशबू वाले गोठ मां पियो अचां मुझो महबूब मदीने वारो मीर हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे मदीने वाले साईं जो असाबी आ उन जो 4 घर वारी उन जो 4 घर वारियूं खुशबू मांगियो मांगियो लगाईंदो कने किथां घुराइन कने किथां घुराइन पर हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जने घर में ईंदा हा त सजे घर में हजरत उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खुशबू फैलजी वेंदी प्यारा मुसलमान भाइरो हिकड़े ॾाड़े हजरत उतबा जी घर वारे हजरत उतबा के अर्ज कयो सोना हिकड़ी गाल त ॿुधा हे जेको तव्हां अतर लगाईंदा आयो खुशबू लगाईंदा आयो इहो अवां वठंदा किथां आयो कहिड़े बाज़ार मां कहिड़े मार्केट मां इन अतर जो नालो छा आहे इन खुशबू जो नालो छा आहे हजरत उतबा फरमान लगा त कहिड़ी खुशबू छाजी खुशबू केड़ी खुशबू जी तवी गाल पयो करो मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो घर वारन चयो उतबा तो खुशबू एड़ी त लगाईंदो आहे असा ॾाढो कीमती भारी रकम वारा अतर इस्तेमाल करियो छो पर जे वक्त में तो घर में ईंदो आहे सजो घर तुंहिंजे खुशबू सां महकी पवंदो आहे ओ उतबा असां के ॿुधा इहा खुशबू तो केड़ी बाज़ार मां घुराईंदो आहे पाण फरमा लगा अरे मुझो घर वारियो मां कदे खुशबू लगाए नाए खुशबू लगाण जे आदत है नाहे ओ उतबा या खुशबू तुझे जिस्म में किथां हेतरी ईंदी आ पाण फरमाइंदा हा उन जो हिकड़ो सबब आ हिकड़ी वजह आहे जदे मां नंढो हुयुसि मूंखे जिस्म ते दाना निकता हुस्बा निकता मुझे अम्मा मूंखे वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में भैया मदीने वाले मीर मुझे मथा दम बे फरमायो मुझे मथा अल्लाह जे हबीब फूका भी मारिया त मुझो बुखार खत्म थी वयो ऐ अल्लाह जे हबीब मुझे जिस्म जे मथा हिया हथ घुमाया मदीने वाले मीर जो हथ घुमंदो वियो मुझे जिस्म जा दाना खत्म थींदा वया मुझो जिस्म खुशबूदार बंजी वयो या मुझे खुशबू नाहे मुझे मदीने वाले मीर जे पाक हथन जे खुशबू आहे अल्लाह जो हबीब जिते ईंदो आ उते खुशबू ईंदी पर दोस्त खुशबू ईंदी उनखे देखिए जेको मुझे महबूब जे शरीयत जो पाबंद होंदो असी तो घणी चुना त जिंजो नक होंदो तव्हां असां के तो कोन थी अचे तव्हां असां के तो महबूब नजर ॿुधंदा आहियूं महबूब अचे तो असी ॾिसूं तो कोन था महबूब अचे तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िक्र वारी महफिल में तशरीफ फरमा थियन था पर ॾिसंदा उहे आहिनि जिंजो उथण मुझे महबूब जे सुन्नत जे मुताबिक हूंदो जिंजो वहण मुझे हबीब जे सुन्नत जे मुताबिक हूंदो वा मुंहिंजा दोस्त तोखे मूंखे त हलाल जी रोटी भी नसीब न
असा आयो आशिक रसूल आयो नबी जा गुलाम पर असा पंजो एहतसाब करो तो असा 24 कलाक में केतरो नबी जी सुन्नत ते अमल ता करो केतरो असा नबी जी सुन्नत की मुखालफत ता करो तो उनके खुशबू को नहीं दी खुशबू उनके इंदे जिन जो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जिन जिस्म जे मुझा प्यारा वार वार में जिन जे अल्लाह जे हबीब जी मोहब्बत होंदी आ मुझे महबूब करीम जो इश्क होंदो आ ओए त इया चमदा आहिन उपचियां अंधियों पूरो पिरी पसंद पो वजो रोज रसल यार हबीब बाणे हुजरे तो मखदूम साहब अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिन जाए ते मुझो महबूब आयो आ के अल्लाह जे हबीब जी खुशबू थी तो दोस्तों जे जगह ते जिक्र मुस्तफा जी महफिल थींदी आ अल्लाह जो हबीब उते तशरीफ फरमा थींदो हजरत मखदूम मखादिम सैयदना से मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि वो अल्लाह जो कामिल वली जो संदन दौर में इकड़े वाणी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई इकड़े वाणी वो मामलो जॾहिं साईं वटि आयो त केवल न वाणी गुस्ताखी कई हाणे इन जो छा करियो पाण फतवा लिखो मन सब नबीयन फक़्तुलूहु जेको नबी जी गुस्ताखी करे उनखे क़त्ल करे सुभान अल्लाह उनखे ज़िंदा रहण जो हक़ न आहे अगे मुक़द्दस शख्सियत जो गुस्ताखी गैर मुस्लिम कंदा हाणे मुला कंदा नबी जो इल्म पढ़ी नबी साम से आशे फरमाइंदो वा त पाण जड़ो तू उनके चवी पियो नूर करे तू कौन मनी पियो पाण जड़ो तू उनके चवी पियो नूर करे तू कौन मनी पियो जिंजा चुक रखाए जग सारो वल्लैल जे जुल्फन वारो जिंजा चुक रखाए जग सारो व तुहा जे चेहरे वारो मुझो पिरी आके दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो सारा केर करे सगदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो कब महशर में माओ पियो न ईंदा हिकने की अखा मोह मुड़ीदा उन्हनी कम अचण वारो वल्लैल जे जुल्फन वारो उन्हनी कम अचण वारो वदुहा जे चेहरे वारो हज़रत मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह ताला अलैहि फतवा लिखिया अबा गुस्ताख रसूल जेको वाउन के कत्ल कयो वेंदो फतवा वठण वारा फतवा वरतवा पर सोचण लगा यो से मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि जी फतवा आहे हाणे इया फतवा खणी करे मखदूम साहब जे उस्ताद हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी जी दरबार में हल जे उनका बे हिन जे कायदो तस्दीक कराए जे त फतवा अञा बे कवियो मजबूत थे पौंदे मुझा प्यारा दोस्तों
वक्त में उवे फतवा वठण वारा फतवा खणी करे हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी वटाया अर्ज़ करण लगा सोना ये फतवा तो जे शागिर्द मोहम्मद हाशिम मदनी आहे अवा हिन फतवा जी ताईद करो तस्दीक करो या तवा हिन फतवा जी तरदीद फरमायो हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैह जे वक्त में वो फतवा पढ़िया मुझा दोस्तों उन फतवा ते मोहम्मद हाशिम सा संदस उस्ताद इख्तिलाफ रखियो आहे पाण फरमायो त आऊं न फतवा ते दस्तखत कोन कर क़िबला छाजे ना पाण फरमाए इन फतवा में मोहम्मद हाशिम करे गैर मुस्लिम ते हद जारी तेरे हद मुसलमान जिन कलमे पढ़ण वारे ला गैर मुस्लिम जिना तहजीर हो हम तस्दीक कोन तो करे पर तमा फतवा छडे वजो सुबानी मुखाने जो तमा जवाब फतवा वठण वाला फतवा छडे रवाना थिया रात जो टाइम छुआ हजरत मखदूम साहब ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैह सुतो मुंजा प्यारा मुसलमान भाइरो साईं जो वक्त बेदार चोबा ख्वाब जे हालत में मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी के मुझे महबूब मदीने वारे पंजो दीदार करायो आहे अल्लाह जे हबीब करीम फरमायो ज़ियाउद्दीन जेका फतवा मोहम्मद हाशिम ॾिनी आ तो उन सां इख्तिलाफ कयो आ इख्तिलाफ न कर उन फतवा जे मथां तो सही कर उन जे तो ताईद कर उन फतवा जे मथां तो तस्दीकी नोट लगा अज मां मदीने जो मीर तोखे ॿुधाइण आयो आहियां त जंहिं वक्त में तुंहिंजो शागिर्द मां मुस्तफा जो गुलाम हजरत मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह फतवा लिखंदो उन वक्त में कलम मोहम्मद हाशिम जो होंदो पर हथ मां मोहम्मद करीम जो होंदो आहे मोहम्मद हाशिम जने लिखंदो आ न फतवा उन वक्त में उन जो सिर्फ कलम होंदो आ हथ मां मदीने वारे मीर जो मुस्तफा करीम जो होंदो वो से मखदूम सा मोहम्मद हाशिम जो मुझे मदीने वाले साईं जे रोजे पाक ते वने त अल्लाह जो हबीब सलाम जो जवाब पर निकता ठट्टे खाओ ठट्टे का उन जमाने में मानो वेंदा हा अली बंदर का तकरीबन बदीन का दरिया जी ते चेचिया उता उन जमाने में अजा भी उते मानो मच्छी वगैरह जा जेके लांचू होड़ा हलायता बंदर अजा भी आ उन जमाने इता का मानो वेंदा इता से मखदूम साहब मोहम्मद हाशिम निको ए पान रया ची लवारी शरीफ में सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जमा शाह लवारी शरीफ वाला रहमतुल्लाह अलैह बड़ा मेहमान नवाज होंदा ये मंजिल होंदी इतना साईं मखदूम साहब मोहम्मद हाशिम आयो इतना मुझा प्यारा मुसलमान बारो थर पार कर खां हजरत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ भी रहमतुल्लाह अलैह बे उते आयो मरकज हजरत सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जमा शाह जे खान का आहे ए वो पीर मोहम्मद जमा शाह आहे जदे हजरत ख्वाजा गौसल आलमी हजरत ख्वाजा बाहुद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह पाजे हिन सुंद जे दौरे ते आया हा तो मुझा प्यारा दोस्तो साईं लाल पट्टी का थी दे जदे साईं जो गुजर लवारे शरीफ जे सरजमीन का छोड़ा पान घोड़े जे मथा सवार हा अचानक अल्लाहु अकबर चई पांजे घोड़े पाहे चढ़े पया पेरन मां जुती भी कढिया पैदल हल्या हलंदे पट्टी मैल पंध हल्या उन का बाद में जुती पातिया घोड़े ते सवार चा मुझा दोस्तो फकीर गड होया जदे साईं पनी के मंजिल ते पहुता तदे फकीर अर्ज कयो मुझा कामिल मुर्शिदा हिते न मस्जिदा न मदरसो न मज़ारा न मकाम आहे रण पया बाना
खाली समीन पैया अवा के जे अदब में घोड़े तो लथा आयो के जे अदब में पेरन मा जुती कदिया साईं फरमा लगा फकीरो अवा के खबर काने का या अवसर समीन लवारी शरीफा जेते अज खा 250 साल बाद में सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़मा अचणो आहे। घणा सौ साल बाद में पहुंचे 250 साल सुल्तान औलिया बाद में पहुंचे। हजरत ख्वाजा सखी बाहोदी ज़करिया मुल्तान शरीफ वारो रहमतुल्लाह अलैहि 250 साल पहिरीं तो ॿुधाईंदो ये मुझे मुस्तफा जे गुलामन जो इल्म मानो चौंटा नबी पाक के दीवार जे पुठा जी खबर कान मुझे हबीब जे गुलामन जो इल्म चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया में चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा जब हुस्न का जलवन अनवार का आलम क्या होगा। सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़मा शाह ने आयो तो एडो तो फैज़ वारो एक मर्तबा पान बिठा हा एकड़ो मानो आयो ते जो कबिला मुके वडेरे मोहम्मद जी अता किथे पान फरमायो अता के में वियो जिसी वियो या पर रस्तो ज़हन में निकरी वियो पर फरमायो वठी हलाई या दस दिया जिसान तमा तकलीफ न करो मुके दस दई पाणो के सद करे पंजे पासे में प्यारे पार फरमायो ओ हुआ सामो वडेरे मोहम्मद जी ओता क्या है पुछण वारे जो कद मथे करे निहारो त मुझे मदीने वारे मीर जो रोज़ो मुबारक नजर अचे रयो आहे मदीने वारे मीर जो गुंबदे खदरा नजर पे अचे जंहिंजे लाचे बो माता हिन जबल खां हेठ लहबो हिन जबल खां हेठ लहबो हो मदीनो मीर जो हे खजन जो बाग लगबो हो मदीनो मीर जो जबल खां हेठ लहबो हिन जबल खां हेठ लहबो हो मदीनो मीर जो हे खजन जो बाग लगबो हो मदीनो मीर जो हे खजन जो बाग लगबो जे पूछा कही ना तो ये न्यारे सही वो होता वो बिया वो मुझे दिठला पर मुर्की बया और फरमादा असा जो तो वडेरो मोहम्मद इयो आ बाकी तो जो वडेरो ना को बियो तोरे वडेरे जी मुखे खबर काने का असा जो वडेरो इयो आ असा इन ते नाज करे चोंदा आयो बेसहारा न समझे ज़माना हमें 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 हम फकीरों का आका मदीने में है
फकीरो दाता मदीने में है। वो हजरत सुल्तानुल औलिया पीर मोहम्मद जमान शाह रहमतुल्लाह अलैह बेटा साहब होते आयो मखदूम अब्दुल रहीम गरोड़ में भी होते आयो मुझा प्यारा मुसलमान भाईरो मुलाकात थिया मखदूम साहब फरमायो मोहम्मद हाशिम केड़ा जो इरादो आ सही फरमायो मां हज ते वना पयो ओ अब्दुल रहीम तो केड़ा तो वनी अर्ज कैसे मुझो भी यो इरादो आ मां भी हज ते वनी रयो आया मुझा दोस्तों जे वक्त में मखदूम अब्दुल रहीम बुधोवा ता मोहम्मद हाशिम हज ते पे वने तने मुझा प्यारा एडो त खुश जो आए साईं के अर्ज के सुना मां तो दुआ पे घुरे मुझा मौला को राज वारो को दिल वारो रफीक मुके दियार मुझा साईं जे तो जेड़ो साथी मुके सफर जो मिले पवे इन का वधीक मुके ॿियो छा खपे बेटा सा फरमाइदो मां शुक्र गलियासी सुपरी अज जियरे जान बयार बैठे जिनीअ जे वत में करोड़े छा करार हाणे धणी कर नथा पढ़ो दिल पिर खा जी सोना मुंह अल्लाह का ये दुआ पे गुरी तो जड़ो साथे मिलो तो सुभान अल्लाह रात ते रया सुबह फजर पड़ी जो वया बंदर ते जहाज में चढ़ जे मुंजा दोस्तों ब्या बे मानू चढ़ा हजरत मक्कू सा मोहम्मद हाशिम भी चढ़ियो वा पर जे वक्त में अब्दुल रहीम गिरोड़ वे ये जहाज ते जो कदम मुबारक रखियो आहे जहाज में मुंजा प्यारा वजह तारे पैदा थी वया जुम्बश पैदा थी वया केडी मल जहाज हिन पासे लेटे केडी मल जहाज हिन पासे लेटे मुंजा प्यारा मानन के जहाज जे पायलट जे वदा मानू ज्यादा वजन कम करियो मानू घट कया पर जहाज रुकण जो नालो न पयो वठे सी मोहम्मद हाशिम फरमायो अब्दुल रहीम ये जहाज जी हरकत ये मिलई नाहे या करामत तो में आ या करामत मां मोहम्मद हाशिम में आहे मामलो तोते मुते खत्म थी इयो चई से मोहम्मद हाशिम नथो तभी जहाज न पियो से मोहम्मद हाशिम चढ़ो मखदूम अब्दुल रहीम जो लथो तो जहाज भी सुभान अल्लाह साकची खामोश थी पी रहियो वरी जो साईं कदम रखे तो जहाज वरी बेर करी टे मर्तबा या कया मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो मखदूम साहब जे अखिन में लुढ़क भरजी आया मोहम्मद हाशिम के अर्ज के सोना शायद यो दिल पर मदीने वारो मीर मना फरमाए रयो आ बहरहाल मां जिद न थो करा माजा साईं तवा वनी रया आयो पोयो अखिन ॾिठो अवाल मुझे मदीने वारे के बुधाए जा मुझो हाल अर्ज कजा सोना ओ गिरोड़ जे तकरिन ते गिरोड़ जे घर वारे बिठन ते तुझो गुलाम रहंदो आ अब्दुल रहीम हुन जो नालो आ जेको सुबह शाम इहे दुआ घुरंदो आ त मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ अखाई या आरज़ू सीने में मुझो मौत थे मदीने में मुझो मौत थे मदीने में मुहिजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ अखाई या आरज़ू सीने में मुझो मौत थे मदीने में प्यारा दोस्तों से मखदूम साहब अब्दुल रहीम रजी वयो जहाज रवानो थी वयो मानो वया हिजाज़े मुक़द्दस वनी मुझा प्यारा काफ़िलो पहुंचवा से मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठठवे रहमतुल्लाह अलैह हज जा इक़ाम अदा करे घूमी फिरी मदीनतुल मुनव्वरा आया
मुझे मदीने वारे मीर जे रोज़े पाक ते अचे से मोहम्मद हाशिम ठठरी या जो सलाम अर्ज कयो वा तो मदीने वारे मीर फरमायो वालेकुम सलाम या मोहम्मद हाशिम उते ॿिया बि मोहम्मद हाशिम हुन चयो मूंखे जवाब मिलियो हुन चयो मूंखे जवाब मिलियो वरी पाण में मुतफ़िक़ थी वरी जो सलाम कयो तो मुंहिंजे मदीने वारे पीर फरमायो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम ठठे मोहम्मद हाशिम तो ते मुंहिंजो सलाम साईं करीम जो सलाम जो जवाब साईं खे ख़ुशी रात जो जॾहिं पंहिंजे बिस्तर ते लेटा त दिलि में हिकिड़ो ख़्याल पैदा थियो त काश अॼु जेकॾहिं मखदूम अब्दुर रहीम मूंसां गॾु हुजे हा त महबूबन मूंखे सलाम जो जवाब ॾिनो अब्दुर रहीम ॿुधे हा त अब्दुर रहीम खे ख़बर पई हा त मां मोहम्मद हाशिम जो नबी जे सरदार जे दरबार में केतिरो मक़ाम ऐं मर्तबो गॾु कोन हो गॾु हुजे हा हूअं आऊं ॿुधाईंदुसि पर भरवसो कंदो पर जे रूबरू हुजे हा न ख़बर पए हा ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान बारो इहा सोच साईं सोचे आया ॻाल्हि ज़हन में आई से मोहम्मद हाशिम ठठवे रहमतुल्लाह अलैहि सुनो अञा अखियूं बंदि आहिनि दिलि सुजागा मुंहिंजे हबीब करीम पंहिंजो दीदार करायो वा पंहिंजी ज़ियारत कराए आमिना जे लाल फरमायो मोहम्मद हाशिम जेका तूं ॻाल्हि सोचे रहियो आहीं सोच पंहिंजे दिल दिमाग़ मां कढी छॾ तूं समी पियो त अॼु तोसां अब्दुर रहीम हुजे हा उन जे साम्हूं तुंहिंजी हक़ीक़त जो तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो ज़ाहिर थी हा ऐं मोहम्मद हाशिम ठठवी तोखे मालूम हुअणु खपे त अब्दुर रहीम पाण कोन रुकियो आहे उनखे मां मोहम्मद करीम रोकियो आहे अब्दुर रहीम पाण न रुकियो आहे उनखे मां मुस्तफ़ा पाण मना कई अर्ज़ की सुना ही तो तुझो मदीनो आहे हिते त कंहिंखे बि झल पल कान्हे जेको अचे अमीर बि अचे गरीब बि अचे दिलरुबा नेक बि अचे गुनाहगार बि अचे आलिम बि अचे जाहिल बि ईंदो आहे कंहिंखे का रुकावट कान्हे का मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो हा मोहम्मद हाशिम बिन के रुकावट नाहे पर अब्दुर रहीम के मां मना कया अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह छाजे ला मना कया अथव मुझे मदीने वारे मीर फरमायो अरे मोहम्मद हाशिम ठठवे जिया तमां ची असांजे रोज़े पाक ते सलाम अर्ज कयो मां मदीने वारे मीर तोखे सलाम जो जवाब ॾिनो इएं जे कॾहिं अब्दुर रहीम गिरोर वे अॼु तोसां गॾु हुजे हा अचे सलाम अर्ज करे हा तमाम मदीने वारो मीर सिर्फ सलाम जो जवाब कोन ॾिया हा पर कबर मुबारक मां ॿार निकिरे अब्दुर रहीम खे भाकुर पाया जे अब्दुर रहीम अचे हा मुखे रोज़े शरीफ का बार अचो ओ से मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी पाण फरमाइनि था के अल्लाह वारे की मदीने वारे की ज़ियारत पंहिंजे ब्याज हाशिम ज़ियारत साईं के पर अल्लाह जो कामिल जो हूंदा न बेटा साईं फरमाए त ढोल तनी जे ढाल हेठां हलन अल्लाह जो वली करे पाण के वली कोन चवराए ओ पंहिंजो करामतूं जेके उन जे मथां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो महिरबानी हूंदियूं आहिनि न उहो ख़ल्क़ खे कोन ॿुधाईंदो चवंदो बसि मुंहिंजो मालिक मूंसां राज़ी आहे मुंहिंजो महबूब मूंसां राज़ी आहे मूंखे छा खपे असांजे लाड़ पट्टी जो हिकिड़ो मशहूर बुज़ुर्ग आहे साईं सुल्तानुल आशिकीन आले नबी औलाद अली सैयद सखी साईं पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी रहमतुल्लाह तआला अलैहि मदीने वारे जो बचड़ो अक्सर रात जो रोंदा एतिरो रोंदा हा जो जिन साईं जी ज़ियारत कई उहे माण्हू अॼु बि आहिनि उहे फरमाइनि था त साईं खे बाक़ाइदा हीअं रुख़सार ते हीअं निशान बणिजी विया रसूलुल्लाह जे हिजर में महबूबन जी मोहब्बत में ईअं लुड़क हारींदो
कदे रात जो रमदा दरवाजो बंद होंदो हुजरे जो सुबह मां पुट पुछंदा बाबा रात तवा रोना कुछ गारो पे दिनो केड़ी शर्मा केरो आ रयो पाण फरदा बाबा ने छडी दो तवा जो में छा पो जरे जोर रखंदा वा खलीफा पो पाण बियो कोन चोंदा चंदा पो अमा के हिकड़ो मा रसूलुल्लाह जो गजल तो बाबा बुदा पो पाण हिया चवंदा पंहिंजे शायरी पाण पढ़ी बुधाईंदा त अजब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो मुझे निकनेलन जी फिटी मुखे होता हर हर याद पियो अजब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो मुझे निकनेलन जी फिटी मुखे होता हर हर याद पियो इश्क बारन मारिया मग मदीने जा सारिया मग मदीने जा सारिया थोड़ा घर किया गारिया मुखे रात रहबर याद पियो जी पिटी मुके होता हर हर याद पियो ये तो जी कोन तो सके न जेको साईं जे ला अध रात जो रोए बाबू वरी उनके विसारे छने ये तो जी कोन तो सके ओ हिकड़ी ओ बि रात आई जो सखी सैयद साईं पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी के मुझे मदीने वाले मीर पंजो दीदार पान करीमन फरमाए ज़ैनुल तो पूरी जिंदगी पान के ज़ईफ सदायो तो साईं तमाम गली शायरी आ पढ़ो उन में आखिरी तो ज़ईफ ज़ैनुल के सदे गोलो वठो पंजो करे ज़ईफ जो लफ्ज से इस्तेमाल कर तखल्लुस ज़ईफ ज़ैनुल महबूब फरमाए ज़ैनुल तो पूरी जिंदगी पान के ज़ईफ सदायो अज जेको घुरणो थी घुरमा मुस्तफा तो के ॾियण आयो अर्ज की दिलबर मुखे तुंजो दीदार नसीब तो तंबियो मा तो अच्छा कुरा बबुर फरमाए बियो भी वो बाऊ बदी अर्ज की सुना मु तुंजे शान में हिकड़ो गजल ठायो हिकड़ो कलाम ठायो मानू तुंजे आशिकन के पढ़ी बुधाईंदा तोसा मोहब्बत करण वारन के पढ़ी बुधाईंदा मुजी दिल थी चवे त सब का पेरी वो कलाम मा ज़ैनुल तो मोहम्मद करीम के पढ़ी बुधाई मुझे दिल थी चवे हबीबन फरमायो ज़ैनुल बुधा साईं ख्वाब में अल्लाह जे हबीब के बुधायो तो सुभान अल्लाह चो त साईं जो कलाम मा तो के बशेर बुधाईंदो बाऊ बदे अर्ज के सोना जबानन जीबानी साहुजत किया हलाए जबानन जीबानी साहुजत किया हलाए पुनल पीर तो तुझे जुतिया जोड़ना है जबानन जीबानी साहुजत किया हलाए पुनल पीर तो तुझे जुतिया जोड़ना है जबानन जीबानी लता हुज्जत ही लो हले जोर जोरी कंदी कांदरे छाचरी चाग छोरी लता हुज्जत ही लो हले जोर जोरी कंदी कांदरे छाचरी चाग चोरी दर बदर दुनिया में आदोस्त तोरिया किन्नी की लायक ऐसा सन किया सदाए जबानन जीवानी सम्यो सो मेरो किया ऐ बड़े शान बारो मोहरन ले बाबा
मुहारियों या किन्नी को छिकारे करे कहरियो आरियों या किन्नी को छिकारे करे कहरियो आरियों पुनल पात तुई जो किचिया कनल पाए जबानन जीबानी तुझे बानन जीबानी तुझे गुलामन जो गुलाम मां केड़ी होजत ओ मुंहिंजा दोस्त बुजुर्गो मुझे मदीने वारे साईं जॾहिं बिटाई साहब के पंहिंजो ज़ियारत कराई अब्दुल लतीफ सुने जॾहिं मुझे हबीब जो शान ॾिठो तॾहिं दाह करे चवण लॻो मां जही जोत ही तब बानी बारो चल जी हुजता हो त पुनो से मुकमिनिया के हो जा पाइन पेर में माथे जुतियन जे असल आरी जाम जे पले मां पे अने विसारे वे चिलके किया रहा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों मां अर्ज पे कयो तसी मखदूम साहब मोहम्मद हाशिम छतवी फरमायो त के अल्लाह वारे के ज़ियारत साईं के थी पर पाण पांजो पाण के लिकाए पाण फरमान के अल्लाह वारे के ज़ियारत थी उन मदीने वाले साईं का सवाल के तो सुना जने उर्स जो महीनो रबीउल अव्वल जो महीनो असा जा सिंधी मुसलमान तो जो उर्स लगा के लंगर बचाईंदा के मौलूद पढ़ंदा के वाइज कंदा के खैर खैरातू कंदा खुशू कंदा एक बे के मुबारक दीदा अब मुबारक दियण भी खपे दुनिया जे तमाम खुशिन जी जान मुझे मदीने वाले मीर जो मिलाद वाली खुशी जे अल्लाह जो महबूब नाचे हा त न तू हुजे हा न मां हुजा हा न दुनिया जो को रंग रोगन जी बिन खुशिन जी मुबारक नबिया ये मिलाद वारे के बेचवण खपे त मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थे हथ हथ सावे अज खैर वठी उन कल जलुटण जी मुबारक थे ए वाड उजारे जे जे लए मीराज कथे कए जे जे लए ओ पुनन पावत पैचिरो आपा जे अजण जी मुबारक थे मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थे अर्ज के सुना मिलाद कदान मुबारक मुबारक अरे पुछणो हिया त इनन जो इयो अमल तोखे पसंद आहे या न तू इन कम सां राज़ी थींदो आहे या न मुझे मदीने जे मीर छा फरमाए पर फरमाए मोहम्मद हाशिम जेके असां सां राज़ी असां उन्हनि सां राज़ी जेके असां जे अचण ते खुश आहिन असां उन्हनि सां खुश आहियूं दोस्तो जे मिलाद मुस्तफा करण सां अल्लाह जो महबूब खुश थी पवे तो तुझो मुझो बेड़ो पार छो रज़ा ए तो आलम खुदा चाहते हैं और खुदा चाहता है रज़ा ए मोहम्मद तमाशा तो देखो
जहन्नम की आतश तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद और ताज्जुब के जाए ये फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। तारा मुसलमान भाइरो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनू। अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐ मुसलमानो इंसानो मुझे हबीब जा गुलामो बेशक तमाजो हकीकी मददगार मां अल्लाह रब्बुल आलमीन आया ऐ मुझे अता सा मुझे इज़्न सा अल्लाह जो रसूल भी तमाजो मददगार ता अल्लाह जे हबीब जे उम्मत जा वली भी तमाजा मददगार आहिन। अल्लाह भी मददगार, अल्लाह जो रसूल भी मददगार, मोमिनीन यानी औलिया कामिलीन भी तमाजा मददगार। पर फर्क है यात अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद ज़ातिया नबी ऐ वली जी जेका इमदाद होंदी आ उहा अताई होंदी आ अल्लाह जी अता सा अल्लाह जे इज़्न सा। प्यारा मुसलमान भाइरो आयत करीमा जो शान नुज़ूल हिया जे वक्त में तुझे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक जे सरजमीन ते नबुवत जो ऐलान फरमायो मुझे मदीने वाले मेरा फरमायो अना खातमन नबिय्यीन ला नबी बादे। मुझे हबीब करीम फरमायो मां मदीने वालो मेरा अल्लाह जो आखिरी नबी आया मोते नबुवत जो दरवाजो बंदा अल्लाह जे हबीब जो ऐलान बुधी करे मुझा प्यारा मानो इस्लाम में दाखिल थींदा वया कदे कदे 4 कदे 8 कदे 10 कदे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो केतरा ये इस्लाम जे तबलीग थी दे रहा मुझे हबीब जो ऐलान फैल जंदो रहो हलदे हलदे यो ऐलान मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अब्दुल्ला बिन सलाम जे कन तै भी पोतो आहे जो हिकड़े कबीले जो अगवान सरदारा उन्हनि जो आलम भी आ रोबान भी आ मुझा प्यारा दोस्तों उन्हनि जे मदरसे जो मोहतमे में आला भी आहे जे वक्त में अब्दुल्ला बिन सलाम यो ऐलान बुधो वा त मदीन मके पाक में हिकड़ो जवान आयो वा जेको चवे पियो त मां अल्लाह जो नबी आया अल्लाह जो रसूल आया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अब्दुल्ला बिन सलाम साबिका किताबन जो आलम हुयो तौरात ज़बूर इंजील पढ़ियल हुयो उन साबिका किताबन में पढ़ियो हो त जेको नबी आखिर ज़मान ईंदो हुन जो ये अलामतों हो जो हे उन जा खवास होंदा हे उन जो निशानियों हो जो पढ़ी चुको हो ऐलान बुधैया दिल में सोचया मान जी गाल ते भरवसो न करण खपजे मां पार वने मके पाक में दिसा जेको जवान ऐलान पयो करे आया तौरात ज़बूर वारो निशानियों उन में आहिन या कोन आहिन। पान जो निका मक्के पाक में आया उते खबर वरतो महबूबन जने नबूवत ऐलान फरमायो हो ना पूरे मक्के में को एड़ो घर कोन हो जे घर में रसूलुल्लाह जी मुखालफत न थींदी मुझे मदीने वाले साईं जे खिलाफ का भला निक न ठहंदी पूरा मक्को दुश्मन थी
अज तो आओ मदीने वाले साईं जो करम अल्लाह जे कामिल वलिन जी नगरीन में तमा सा रहूं ता तोके मुके लहर न को लोडो असा ब सगोरा खुली करे कलमो कोन पढ़ी सकदा इब्तिदाई दौर कुरान कोन पढ़ी सकदा हा नमाज कोन पढ़ी सकदा अब्दुल्ला बिन सलाम जो आयो मक्के पाक में मुझा सुनाणदा हा उन सा मिलो बाबा ही मो ऐलान बुधा तो को जवान मक्के में आयो उन चे अब्दुल्ला मानो वो गलत ऐलान क्यों करे नबी के थाई कूड़ो ऐलान अब्दुल्ला बिन सलाम चो ये तमा जी सोचा मां मौलवी आया आलम आया वना दिसा त आया ओवे निशानियों उन में आहिन या न तारा मुसलमान बाहरो हले करे आयो मुझा महबूब मदीने वाला मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त में काबतुल्लाह जे सहन में नफल पढ़ी रहा अल्लाह जो हबीब ये बैठो वा अब्दुल्ला बिन सलाम आयो वा पर थोरो फासले थिया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नमाज पढ़दे ॾिठिया भी रहियो आ मुझा प्यारा मुसलमान भाइरो भी करे सोचण लगो आ त इहो नमाज खत्म करे त मां उनके ॿुधाया मां उनके